الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين سبحان الله अजीज़ान मोहतरम अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद बुरहान रशीद मां सिर्फ चंद लफ्ज़ तव्हांजे साम्हूं हिन फ़कीर नाचीज़ तिलावत कया रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु फरमायो त मुहम्मद रसूलुल्लाह वल्लदीन मअहू मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे ऐं उहे माण्हू जेकी उन सां गॾु आहिनि इन लफ़्ज़नि जे अंदर रिसालत मुहम्मदीय जो बयान आहे मदीने वारो मीर अल्लाह जो मोकिलियल सच्चो आखिरी रसूल आहे तवज्जो न आहे मुकम्मिल ध्यान मूडे कयो सफ़ा तवज्जो मूडे कयो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे रसूल जी माना है मोकिलियल अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल कंहिंखे कंहिं ॾे मोकिलबो आहे त कंहिं मक़सद जे लाइ मोकिलबो आहे बग़ैर मक़सद जे को कंहिं वटि न ईंदो आहे मोकिलींदड़ चूंड कंदो आहे मोकिलियल जी जी मोकिलींदड़ चूंड कंदो आहे मोकिलियल जी الرسول على قدر المرسل मोकिलियल उन जे मोकिलींदड़ जे मान मक़ाम ऐं उन जे शान मुताबिक़ ईंदो आहे मिसाल मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ करमपुर हिकिड़ो ॻोठ आहे हिन ॻोठ में मिसाल 50 घर आहिनि मूंसां मोहबत रखनि था
मां मातरी वेठो आहियां सुभान अल्लाह पंहिंजो को ख़ासि कमु हूंदो को माण्हू मोकिलींदुसि सुभान अल्लाह करमपुर वारनि खे ख़बर पए त मातली मां माण्हू आयो आहे चवंदा मुर्शिद जे दर तूं माण्हू आयो आहे ऐं जेको माण्हू मोकिलींदुसि सो को मामूली माण्हू न हूंदो चूंडे मुंहिंजा ख़लीफ़ा 360 मिसाल मुंहिंजा जमायत हज़ारनि लखनि में आहे हर कंहिंखे त न मोकिलींदुसि न पोइ चूंडे पसंदि करे जेको मुंहिंजे न्यापे खणी वञण जे लाइक़ बि हुजे न मिसाल आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ बिला तशबीह बिला मिसाल मां तशबीह बि नथो ॾियां अल्लाह मालिक अल्लाह खालिक अल्लाह जो को मिसल नाहे अल्लाह पूरी कायनात जो खालिक हकीकी मालिक हकीकी रब्बुल आलमीन ऐं असीं सभु उन जा बाना उन जा ख़ल्क़ियल अल्लाह असां ॾे पंहिंजे पैगाम खणी अचण जे लाइ पंहिंजो कासिद पंहिंजो रसूल मोकिलियो अल्लाह जो रसूल अल्लाह जो कासिद ईअं न आयो बेमक़सद बिला वजह न आयो अल्लाह जो क़ुरान खणी आयो अल्लाह जा पैगाम खणी आयो अल्लाह जी रिसालत खणी आयो दीन खणी आयो इस्लाम खणी आयो ईमान खणी आयो शरीयत खणी आयो तरीक़त खणी आयो नमाज आंदई रोज़ो आंदई हज आंदई ज़कात आंदई खैरात आंदई तिलावत आंदई ज़िक्र आंदई फिक्र आंदई सब नेमतूं मुस्तफा पाण खणी आयो अल्लाह ये बात में मुंग न थव त पोइ सुभान अल्लाह चओ हिकिड़नि जे हियाव ते मुंग डरबा आहिनि हिकिड़नि जे वात में मुंग हूंदा आहिनि हिकिड़नि जे हथ में मुठ मुंगनि जी हूंदी आहे तव्हां वटि हले मुंग किथे ख़बर कोन थी पए नथा ॻाल्हायो ख़बर थी पए त शायदि वात में मुंग विझी वेठा आहियो हिकिड़ो भेरो हथ मथे करे जो सालत खणी आयो आहे पाण सां गॾु क़ुर खणी आयो केॾे इंसान ज़ात ॾे इंसाननि ॾे जिन्ननि ॾे ज़मीन वारनि ॾे रसूल बणिजी आयो ख़ुदा जो कसम इंसाननि जो बाबो आदम बि जन्नत मां लही आयो हुयो नूह नजीउल्लाह बि आयो हो आदम सफ़ीउल्लाह आयो हुयो इब्राहिम खलीलुल्लाह मूसा कलीमुल्लाह नूह नजीउल्लाह दाऊद खलीफतुल्लाह हर ही नबी आया इज्जत सां अज़मत सां मान सां मर्तबे सां आया पर मुझे पुनल वांगुरु न को आयो नहीं तो न अची सघंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू ऐं उहे माण्हू जेकी मूं उन सां गॾाया आहिनि मुहम्मदुर रसूलुल्लाह सां जेके गॾु आहिनि मदीने वारे मीर सां जेके इहा चूंड मदीने वारे जी न आहे इहा चूंड अल्लाह जी आहे अञा ध्यानु कयो मुड़े कॾहिं कॾहिं माण्हुनि जे दिमाग़नि खे ताला लॻल हूंदा आहिनि ताला कुर्फ़ लॻो पियो आहे पोइ इहा तालो इहो अथव
माहू ऐं जेकी माण्हू इन महबूब सां गॾु आहिनि इहे जेके हिन सां गॾु आहिनि न इहे सभु अल्लाह जा चूंडियल आहिनि इहे जेके जहिड़ो रसूल बेमिसाल अल्लाह चूंड करे इन खे जेके गॾाए ॾिना न उहे बि बेमिसाल हिकिड़ा घर वारा ॿिया दर वारा वल्लदीन माहू जेके हुन सां गॾु आहिनि हिकिड़ा घर में गॾु आहिनि ॿिया घर खां ॿाहिरि गॾु आहिनि जी कॾहिं घर वारो घर खां ॿाहिरि घर वारा मिसाल वरी मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ मुंहिंजी ज़ाल बा मुंहिंजी न्याणी बा मुंहिंजे घर में आहे हिन जलसे में मुंहिंजा ख़लीफ़ा आहिनि मुंहिंजा फ़क़ीर आहिनि मुंहिंजा मोहबत वारा आहिनि उबदार आहिनि मुरीद आहिनि हे बि मुंहिंजा आहिनि हो बि मुंहिंजा आहिनि पर हुननि जो ताल्लुक पंहिंजो आहे हिननि जो ताल्लुक पंहिंजो जेको ज़ाल जो मूंसां ताल्लुक हूंदो मुंहिंजी न्याणी जो मूंसां ताल्लुक हूंदो के मुरीद जो ओड़ो ताल्लुक त न हूंदो न मुरीद जी हैसियत अहमियत पंहिंजी आहे ख़लीफ़े जी हैसियत अहमियत पंहिंजी आहे ज़ाल कुंवार घरवारी आहे न्याणी आहे उनजी हैसियत हाणे छो बीठो ई तरह ते कि हाणे जीजुनि खां मोकिलायो पोइ मोटे बस परे बलोचिस्तान खुशदार वरी मिलो वले न मिलो साईं का तो मोकिलायो थी साहिबजादनि का मोकिल बाक़ी अम्मा जीजी का भी मोकिलायो न ये न थींदो घर वारनि जो पंहिंजी अहमियत आहे पंहिंजी हैसियत आहे उन्हनि जी पंहिंजी अहमियत आहे आहिनि उहे बि मूंसां गॾु आहिनि हे बि मूंसां गॾु हे दर वारा हो तुंहिंजे प्यारो बणी थो तुंहिंजे घर वारा बि वणनि था पर तुंहिंजे दर वारा मां अखियुनि सां न ॾिसां नथा वणनि तुंहिंजे दर वारा तुंहिंजा मुरीद तुंहिंजा ख़लीफ़ा मूंखे नथा वणनि तुंहिंजे घर वारनि सां जे लाइ इज़त आहे मोहबत आहे चाहत आहे पर तुंहिंजे घर खां ॿाहिरि जेके तोसां ताल्लुकदार आहिनि न इन्हनि सां मुंहिंजो को वास्तो कोन्हे छा इहो मुंहिंजो मुरीद आहे छा इहो मुंहिंजो हुबदार आहे अड़े निभागा जेकॾहिं मूंसां मोहबत अथई त हू बि मुंहिंजा ही बि मुंहिंजा में केर बीठा आहिनि दरवारा ख़लीफ़ा मुरीद हूअं त मां तव्हांजो तवजो चाहींदुसि जेके उन सां गॾु आहिनि पर जंहिंखे मदीने वारो मथे ते पंहिंजे सते ते गॾु पर जेॾी महिल सते खां मथे विया न सिदरा ते त जिब्रील रुकिजी वियो मैयत टुटी वई मां गॾु हुजण मां हू हुन सां गॾु हिते गॾु हुयो आसमाननि ते गॾु हुयो फर्शनि ते गॾु हो अर्शनि ते गॾु हुयो पर सिदरा खां पोइ मथे साथ निभाए न सघियो गॾु रही न सघियो सिदरा ते जिब्रील रहिजी वियो मुस्तफा अञा मथे उहा कामिल मैयत जिब्रील खे बि गॾु वारी उहा गॾु रहण वारी कामिल मैयत जिब्रील खे बि न मिली सघी पर कुर्बान वञा सिद्दीक़ तुंहिंजे शान तां कुर्बान वञा उमर तुंहिंजी मैयत तां 1000 साल गुज़रिया आहिनि मोहम्मद अमीर सां अबू बकर अॼु बि गॾु आहे उमर अॼु बि गॾु आहे उस्मान मुस्तफा जे पेरां थी आया
हाँ तोखे यकीन न अचे हल मदीने हाणे वञा थो ये हुजे टिकट हथ गॾु वठी हलाए मां तोखे हली ॾेखारियां त गुंबद ख़दरा में मुंहिंजे लजपाल नबी सां गॾु अबू बकर उमर वरी जीअं हीअं साईं जन आरामी हिन न पेर मुबारक साईं जन जा आहिनि ओभर पासे ॾे काॾे ओभर पासे ॾे पेरनि मुबारकनि जे बिल्कुलु आमो साम्हूं उस्मान गनी सुतो पियो वल्लदीन मदद अजब गड्ढा सुभान अल्लाह हुयो साईं असां गॾु गार अंदर ओहो आशिक सोणो सिद्दीक़ अकबर अॼु ताईं बि गॾु अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर जंहिंखे तांग नबीअ जे नेज़ारनि जी सिक सीने में रखो प्यारनि जी महबूब जे यारनि जी सिक सीने में रख प्यारनि जी महबूब जे हणनी यारनि जी सिक सीने में रख प्यारनि जी वल्लदीन मां अजब गड्ढा सुभान अल्लाह आया रहा अल्लाह नथो चाहे त मुस्तफा खां अबू बकर जुदा थी अल्लाह नथो चाहे त मुस्तफा खां उन जा यार धार थियनि अॼु बि जन्नतुल बकी में महबूब जे पाड़े में 10,000 असां बि गॾु आहिनि घणा जन्नतुल बकी में घणा आहिनि 10,000 वल्लदी जमात हीअ जमात जिनके घर वारनि सां बि प्यार आहे त दर वारनि सां बि प्यार आहे छो त मुस्तफा उन्हनि खे पाण सां ख़ुदि गॾायो आहे अल्लाह जी चूंड आया रहा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजे दिमाग़ शरीफ़ ताईं पहुती हले न पहुती जी बसि इहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अची वियव न त सॼी ज़िंदगी तव्हांखे कमु ॾींदो टिटी हर जहिड़ा वतन था पिया टांकंदा ॿार सुभान अल्लाह सम्झो था न उन्हनि खे ॿुधायो त असांखे जीअं नबी जे पाक घराणे सां प्यार आहे तीअं नबी जे हर असाबी सां बि प्यार आहे सुभान अल्लाह हाणे मां तव्हांखे हिकिड़ी हदीस थो ॿुधायां पर ओॾे ध्यानु करणो पवंदो हीअ रिवायत मुझे मदीने वाले साईं जो फरमान आहे इमाम दैलमी मुस्नदुल फिरदौस में रिवायत आंदी आहे मन अहब्बल्लाह अहब्बल क़ुरआन जेको अल्लाह सां मोहब्बत रखंदो आहे उहो अल्लाह जे क़ुरान सां ज़रूर मोहब्बत रखंदो जंहिंजी मोहब्बत अल्लाह सां उनजी मोहब्बत क़ुरान सां वमन अहब्बल क़ुरआन अहब्बनी जेको क़ुरान सां मोहब्बत रखंदो सो ज़रूर बिल ज़रूर मूं मोहम्मद सां मोहब्बत रखंदो वमन अहब्बनी अहब्ब असहाबी व क़राबती जेको मूं सां मोहब्बत रखंदो उहो मुंहिंजे असहाबनि सां बि मोहब्बत रखंदो ऐं मुंहिंजे घर वारनि मुंहिंजे अहल बैतनि सां बि मोहब्बत रखंदो पुट हदीस समझ में आई तव्हांखे जंहिंजी अल्लाह सां मोहब्बत उनजी चओ क़ुरान सां ऐं जंहिंजी क़ुरान सां मोहब्बत हूंदी उनजी मदीने वारे मीर सां मोहब्बत ऐं साईं फरमाईंदा जंहिं मूं सां मोहब्बत रखी सो ज़रूर ज़रूर मुंहिंजे यारनि सां बि ऐं मुंहिंजे घर वारनि सां सुभान अल्लाह समझ में आई
अल्लाह अकबर कबीरा। मुझा सोना हबीब मदीने वाला साईं था फरमाइन त अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिज़ूहुम गरदम बअदी। मुझे सहाबन के बारे में अल्लाह का डिजो, अल्लाह जो खौफ रखजो। मुझे वंजण का पो मुझे सहाबन के तनकीद जो निशानो न बणाइजो, मुझे सहाबन के घट वध न ॻाल्हाइजो, मुझे असहाबन ते तनकीद न कजो, मुझे असहाबन जी ऐब चीनी न कजो, मुझे असहाबन ते नुक्त चीनी न कजो। ॿुधी छॾियो मन अहब्बहुम फक़द अहब्बनी वमन अबग़दहुम फक़द अबग़दनी। जे मुझे असहाबन सां मोहब्बत रखी उन्हें मूंसां मोहब्बत रखी, जे मुझे असहाबन सां बुग़्ज़ रखियो उन्हें मुंह मोहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो। ॻाल्हि सम्झण जी आहे, तवज्जो सां सम्झण जी आहे। ज़मानो थी हुई मिसाल ही ज़मान मुझो बच्चो आहे। मां ऐलान थो कयां त जे तूं ॿुधी हुई ही भई अदा संजा बच्चा आहिनि, मुंहिंजा बच्चा आहिनि। मां ऐलान थो कयां हिननि सां मुंहिंजी मोहब्बत आहे। जे हिननि सां मोहब्बत रखी उन्हें मूंसां मोहब्बत रखी, जे हिननि सां बुग़्ज़ रखियो उन्हें मूंसां बुग़्ज़ रखियो। हाणे जेको मुंहिंजो मुरीद हूंदो मूंसां मोहब्बत जी दावा कंदो उहो हिननि सां बुग़्ज़ रखंदो, जवाब ॾियो। पर जेको हिननि सां बुग़्ज़ रखे त ईअं चइबो त इन्हनि जो हिन सां बुग़्ज़ न आहे, इहो दिलबर साईं सां बुग़्ज़ आहे। छो त हिननि खे मूं ऐलान कयो न, मूं चयो न त ही मुंहिंजा आहिनि, मुंहिंजा बच्चा आहिनि। मूं ऐलान कयो त हिननि जी मोहब्बत मुंहिंजी मोहब्बत आहे। मदीने वारो मीर तो फरमाए त असहाबी मुजाहिद जे इन्हनि सां मोहब्बत रखी ते मूंसां मोहब्बत रखी, जे इन्हनि सां बुग़्ज़ रखियो उन्हें मूंसां बुग़्ज़ रखियो। को जन जो असहाबन सां प्यार आहे उन जो मदीने वारे मीर सां प्यार। जंहिंजो असहाबन सां बुग़्ज़ आहे उन जो मदीने वारे मीर सां बुग़्ज़ आहे। हिकिड़ो कारो कुत्तो आहे, कुत्तो छा चयो वरी वरी चओ, कारो कुत्तो आहे, भौंके थो, टीवीअ ते वेही भौंके थो, चए थो अबू बकर मुस्लमान कोन्हे, उमर मुस्लमान कोन्हे। छा इन कुत्ते जे भौंकण सां अबू बकर जो शान घटिजी वेंदो? इन कुत्ते जे भौंकण सां उमर सोने जो शान घटिजी वेंदो? चोॾहीं रात जो चंड इहे पंहिंजो चिमकंदो आहे न त पोइ कुत्तो उनखे ॾिसी भौंकंदो आहे, भौंकी 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 पोइ भाङे राति जे में पुठियो। सियाणा आहियो तव्हां छो चवाइणो लफ़्ज़ सम्झो था न? चंड जी जाइ ते चिमके थो पियो, कुत्ता तुंहिंजे भौंकण सां तूं पंहिंजी पिरच थो विञाई। चंड जी रोशनी न घटी आहे न घटिबी, न तुंहिंजे भौंकण सां उन जे रोशनी ते को फ़र्क़ु पवंदो। तूं पंहिंजो ख़ैर घुर ओ मिठा, मुंहिंजे अबू बकर मुंहिंजे उमर सोने सां मुस्तफ़ा जो प्यार आहे, मुस्तफ़ा करीम जा प्यार आहिनि दिलबर नबी जे भाकुर में। असांखे त वरी उनजे भौंकण जी परवाह कान्हे। एॾा कई थिया, भौंकी 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 वञी मिटीअ में मिलिया, पर आशिक मुस्तफ़ा करीम जे असहाबन जा नित नए रंग में, नई मोहब्बत, नए प्यार पुट ॻाल्हि सम्झव? मदीने वारे साईं फरमायो त ला तत्तखिज़ूहुम गरदम बअदी, मुखां बाद में मुंहिंजे
साहबन के तनकीद जो निशानो न पड़ा हुजूर गैब दान नबी हुया खबर हुई त एड़ा कुत्ता पैदा थींदा साईं फरमाइए न कजो मुझे साहबन के घटवत न ॻाल्हाइजो जे मन अहब्बहुम फकत अहब्बनी जे मुझे यारन सां मोहब्बत रखी उन्हें मुझसे मोहब्बत रखी वमन अबगदहुम फकत अबगदनी जे असहाबन सां बुग़्ज़ रखियो उन्हें मुझसे बुग़्ज़ रखियो ऐं अॻिते लफ़्ज़ ॿुधो मन आज़ाहुम फकत आज़ानी जे मुझे असहाबन के ईज़ायो उन्हें मु मोहम्मद करीम के ईज़ायो वमन आज़ानी फकत आज़ल्लाह जे मु मोहम्मद के ईज़ायो उन्हें अल्लाह के ईज़ायो जे अल्लाह के ईज़ायो यूशिकु अन यअख़ुज़हु जल्द अल्लाह ने पकड़ कर जल्द ने जी गिरफ्त थी देर न लगती किताब जो नालो मिसबाहुस सलाम अल मुस्तगीफीन बिखैरिल अनाम अरबी जो किताब हाणे त उर्दू में भी उन जो तर्जुमो पाकिस्तान मार्केट में अची वियो आहे असुल किताब अरबी आहे मूं मदीने शरीफ में वरतो अजीब वाक्य लिखियो अथस त मदीने शरीफ में हिकिड़ो नात खान हो नात खान आवाज ॾाढो मिठो नात पढ़ंदो हो हुजूर जी नात पढ़ी वरी पोइ हिकिड़ी मनक़बत अबू बकर उमर जी बि ज़रूर पढ़े इहा हुनजी आदत हुई हिकिड़े माण्हू चयोसि मुंहिंजे घर में महफ़िल आहे नात पढ़ंदे कि मुंहिंजो कमु इहो आहे वठी वियुसि नात पढ़ाई हिन नातूं पढ़ियूं पोइ पंहिंजी आदत अबू बकर जी उमिरि जो शान ॻायईं त उहो माण्हू जेको घर दावत ॾेई हिनखे वठी वियो न उहो अबू बकर जी उमिरि जो दुश्मन हो मुखालिफ़ हो चई मूंखे चई त हिन कमरे में अंदरि हलंदे जो हा हलंदुसि वठी वियो अंदरि वञी ऐं मुंहिंजा हथ पेर ॿधे रसन सां हथ पेर ॿधी ऐं तेज़ खंजर कढी ऐं मुंहिंजो ज़बरदस्ती वात पटे ऐं मूंखे चई त तूं ई न जेको अबू बकर उमिरि जो शान थो ॻाईं हाणे तोखे ज़बान बि न हूंदी न वरी इन्हनि जो शान ॻाईंदे चई मुंहिंजो वात पटे ऐं उन तेज़ खंजर सां मुंहिंजी ज़बान कटिजे ज़बान वढिजे चई मूंखे ज़बान वढे ऐं उन ते हिकिड़ो अहिड़ो मसालो लॻाई जो मुंहिंजो रत बि न निकितो ऐं ज़बान बि वढिजी वई चई मां न थाणे ते वियुसि न कंहिं सरदार वटि न कंहिं अमीर वटि न कंहिंखे दाह ॾिनमि सिधो हुज़ूर जी मवाज शरीफ़ ॾियारी पाक ते या रसूल अल्लाह यतीम ने यार तू या हबीब अल्लाह ने आधार तू या रसूल अल्लाह यतीम ने आधार तू इमरुन्नस सरकार जे मवाज शरीफ में ज़बान कोने जो दाह ॾिया ज़बान कोने जो बात सां ॻाल्हाए सघां पर दिल जो दिल में पियो दाह ॾिया या रसूल अल्लाह मुंहिंजी ज़बान वढिजी वई मुंहिंजा आका हाणे मां तव्हांजी नात कीअं पढ़ंदुसि अबू बकर उमिरि जी मनक़बत कीअं पढ़ंदुसि ईअं रोआं बि पियो दिल जो दिल में दाह बि ॾियां पियो ईअं रोंदे रोंदे अखियूं ॿूटियल हुजनि ईअं लॻो त ॼण मुंहिंजे सीने ते कंहिं हथ फेरायो आहे दिल खे तसल्ली मिली वई त तुंहिंजी दाह वरनाइजी वई आहे
जी मोटी आयस ईशा नमाज पढ़ी पंजे रहाश गाह ते आयस अन्या सुतो या अन्या अख लगिया त ख्वाब में छा तो ॾिसां त हसनैन जो नाना जान अची वियो सरदारन जो सरदार आयो आ मदीने वारो ताजदार आयो आ साईं फरमाइन था ओ मुंहिंजा प्यारा गम न कर तू परेशान न थी असां तुंहिंजो ॾुख लाहिण आया आहियूं साईं फरमाए इफ्ताफाक वात पट वात खोल जे मूं हीअ वात पटियो त हुन ज़ालिम जेका मुंहिंजी ज़बान वठी हुई मुंहिंजी ज़बान जेका हुन कटी हुई उहा ज़बान लजपाल नबीअ जे हथ में हुई ज़बान जो टुकड़ो हुजूर जन मुंहिंजे वात में उहा ज़बान रखे ऐं पंहिंजे वात जी लुआब कठी लॻाई सरकार जी लुआब लॻी ज़बान जड़ी थी वई सूर वियो दर्द वियो कटियल ज़बान साबित सलामत थी वई सुबुह जो उथसि शुक्राने जा नफ़िल पढ़ियमि वरी साॻियूं नातूं साॻियूं मनक़बतूं साॻा या रसूल अल्लाह जा तराना आशिक मुड़ंदा छा मुड़न मोटन मिहणो थिया नज़ारे निर्वार कुसण जो बिकरार असुल आशिकन खे जेतो हिकिड़े ॾींहुं मस्जिद नबवी में हिकिड़ो माण्हू मिलियो सुञाणा पियो उन माण्हू जो पुटु हुयो जंहिं मुंहिंजी ज़बान वठी हुई उनजो पुटु मूंसां मिलियो मूंखे चयईं वाह असांजे घर दावत आहे मजलिस आहे हलंदे मुंहिंजो हलंदुसि ख़बर बि हुई त साॻे ज़ालिम जो पुटु आहे मूंखे दावत ॾिनई नात जी महफ़िल हलंदे मुंहिंजो हाओ हलंदुसि दिलि में सोचां पियो त ही साॻो ज़ालिम घराणो आहे मूंखे वठी वेंदा नात पढ़ाईंदा ऐं पोइ मुंहिंजी ज़बान वठींदा वरी बि मुंहिंजी ज़बान कटींदा पोइ वरी अचे दिलबर नबी जे दर ते दाह ॾींदुसि अर्ज़ कंदुसि इन बहाने सां वरी मुस्तफा जो दीदार थी वेंदो मूंखे दावत क़बूल आहे मां हलंदुसि हुन घर में साॻो ई घर साॻी दावत मूंखे नातो पढ़िय में दिलि खोले नातो पढ़िय में अबू बकर जो शान ॻायुमि उमर जो शान ॻायुमि दिलि खोले पढ़िय में जेॾी महिल महफ़िल पूरी थी मूंखे मानी खारायूं नज़रानो ॾिनो पोइ चयो आहे कमरो आहे अंदर थोरो अंदर हलंदे उहो साॻो कमरो मूं सोचियो बसि हाणे उहा घड़ी अची वई मूंखे अंदर वठी वेंदा मुंहिंजी ज़बान वठींदा मुंहिंजो हाओ मां हलंदुसि मूंखे त हूअ दीदार वारी आस हुई जे कमरे में अंदर वठी विया अंदर जो ॾिसां त खिनज़ीर ॿधो पियो आहे पलीत जानवर रसन में ज़ंजीरनि में ॿधो पियो आहे मूं चयोमांसि हिन पाक शहर में ही पलीत जानवर कीअं आयो कहिड़ी माजरा आहे हिन नापाक जानवर खे कीअं तव्हां हिते ॿधो आहे त उन छोकिरे रोई चयो भाई जानवर जेको ॾिसी थो पियो इहो खिनज़ीर न आहे इहो मुंहिंजो उहो पीउ आहे अबू बकर उमर जो दुश्मन मुंहिंजो उहो साॻो पीउ आहे जंहिं तुंहिंजी ज़बान वठी हुई तुंहिंजी हिन चेरात ज़बान वठी तो वञी शायदि दिलबर नबी जे दर ते दोह ॾिनी हुई उन राति उन टाइम ते ही पंहिंजे घर में रीह कयई रड़ कयई
नहीं इनकी सूरत बदल जी इंसान मायो पलीत जानवर बन जी नबी जा यार मुझे मुस्तफा के प्यारा है जो मदीने वाले के सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नमो बसा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब नमो बसा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका ओ मिठा वदा वल्लज़ीन माहू में राज़ियो त असहाबी मुस्तफा सा गॾु ऐं नबी जो कुआरियूं नबी जो घर वारियूं मुस्तफा सां गॾु चओ नबी जी घर वारी नालो अथसि अम्मा ख़दीजतुल कुबरा जेका ख़ातून जन्नत फातिमतो ज़हरा जी अम्मा हसन हुसैन जी नानी मुझे मुस्तफा जी लज्जा हुजूर सां गॾु हुजूर जी कुआरा अबू बकर जी न्याणी मुस्तफा जी राणी नालो अथसि अम्मा आयशा हुजूर सां गॾु हुजूर जी लज्जा मुस्तफा जी कुआरा नालो अथसि अम्मा हफ्सा उमर जी न्याणी मुस्तफा जी राणी वल्लज़ीन माहू ही भी मुस्तफा करीम साण गॾु आहिनि ओ मिठा वरी मदीने वारे मीर जा बच्चा मुस्तफा करीम जो घराणो आल रसूल इतरत ज़ुर्रियत मुझे लजपाल नबी सां गॾु मौला अली मौला अली खुदा जो कसम अली जो नालो ॿुध न त सुन्नी जो अंदर खे राहत थी मिले सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अलीअ जा बच्चा हसनैन करीमैन उन्हनि जो औलादनि जो औलाद क़यामत ताईं मुझे मुस्तफा जो नस्ल जारी रहणो आहे इहो सभु मुंहिंजे नबी जो घराणो आहे इन्हनि सां बि मोहबत इन्हनि सां बि प्यार हुजूर जे घराणे मां के हिकिड़े फर्द सां के बुग़्ज़ रखियो के दुश्मनी रखी हुजूर जे अहल बैतन मां के हिक सां बि जंहिं बुग़्ज़ रखियो उन शख्स जी बदबख्ती बदनसीबी इहा आहे जो मुस्तफा जी शफाअत खां महरूम रहिजी पुट केॾो बि गुनहगार हुजे न भली खूनी छो न हुजे ज़ानिया शराबिया चोरा वॾो वॾो गुनाह करण वारो साईं फरमाइनि था शफाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुंहिंजी उम्मत जा कबीरा गुनहगार वॾा वॾा ॾोहारी वॾा वॾा मुजरिम क़यामत जे ॾियारे इन्हनि जी बि मां मोहम्मद शफाअत कंदुसि भली इस्लाम ऐं कुफ्र जी जंग खां पुठी ॾेई भॻो हुजे भली पीउ माउ जी बेफ़रमानी कंदड़ हुजे भली कूड़ी शाहिदी ॾींदड़ हुजे भली जादू कंदड़ हुजे भली कातिल हुजे ॾोहारी हुजे धाड़ेल हुजे फोरू हुजे साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे इन्हनि जी बि मां मोहम्मद शफाअत कंदुसि
हिकिड़ो बदबख्त अहिड़ो आहे जो साईं फरमाईंदा इन जी मां शफ़ाअत न कंदुसि ॿुधायांव चोर जी शफ़ाअत कंदा सानी जी बि शफ़ाअत कंदा दाणेल जी बि शफ़ाअत कंदा पर हिकिड़ो बदबख्त आहे जंहिंजी शफ़ाअत मदीने वारो मीर न कंदो ॿुधंदव मुझे सोने हबीब फरमायो मन अबगद आदम मिन आल बैती हुर्रिम शफाअती मुझे अहल बैतन मां के हिकड़े अहल बैत सां बुग़्ज़ रखी उन्हें जला मुझी शफाअत हराम थी वई हराम 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 जाशे हराम आ वो वरी कॾहिं बि हलाल न थी सम्झो था ॻाल्हि खे केॾो बि गुनहगार हुजे मदीने वारो क़यामत जे ॾियाणे रब खे अर्ज़ कंदो मौला जहिड़ो तहिड़ो त बि मुंहिंजो आहे पर जंहिं मुस्तफ़ा जे घराणे सां दुश्मनी रखी क़यामत जे ॾियाणे में मदीने वारे साईं जी उन सां शफ़ाअत हराम कॾहिं बि लजपाल नबी उन जी शफ़ाअत कोन कंदो सम्झव ॻाल्हि जी ॿी हदीस ॿुधो साईं फरमाइनि था ला युबग़िदुना इल्ला मुनाफ़िक़ुन शक़ीयुन मुंहिंजे अहल बैतन सां उहो दुश्मनी रखंदो उहो बुग़्ज़ रखंदो जेको मुनाफ़िक़ ऐं बदबख़्त हूंदो पहिरीं ॻाल्हि शफ़ाअत न थी ॿी ॻाल्हि मुस्तफ़ा जे घराणे सां बुग़्ज़ रखण वारो मुनाफ़िक़ हूंदो मोमिन थी नथो सघे मोमिन वरी मुस्तफ़ा जे घराणे सां बुग़्ज़ रखे ऐं ॿी टी ॻाल्हि त इहो बदबख़्त हूंदो बदनसीब हूंदो जेको नबी जे घराणे सां बुग़्ज़ रखंदो कॾहिं बि मोमिन नबी जे घराणे सां बुग़्ज़ न रखंदो खुश नसीब कॾहिं बि मदीने वारे मीर जे घराणे सां बुग़्ज़ न रखंदो इहो बदबख़्त बि आहे इहो मुनाफ़िक़ बि आहे ऐं हिकिड़ी रिवायत में ईअं आहे त जॾहिं को मर्द पंहिंजी घरवारी सां मिले औरत पाक हुजे त पोइ मिलण जो हुकुम आहे पर औरत खे ममनू ॾियारा हूंदा आहिनि शरीयत में औरत सां कुर्बत करणु जाइज़ न हूंदी आहे जेको माण्हू उन नापाकी वारी हालत में ज़ाल सां मिलियो उन मां जेको औलाद पैदा थींदो इहो नबी जे घराणे जो दुश्मन इहो हैज़ी बद किरदार नापाक नुतफ़ो पलीत पेट सां पैदा थियण वारो इहो ई बदबख़्त मुस्तफ़ा करीम जे बचन सां बुग़्ज़ रखंदो हलाली जवान कॾहिं बि नबी जे घराणे सां बुग़्ज़ न रखंदो बख़्त वारो भलारो पंजतन सां जो प्यार आहे रहमतूं बरकतूं सभु उन्हीअ लाइ रहमतूं सभु उन्हीअ लाइ ॿेड़ो उन जो सदा पार आहे सुभान अल्लाह मुझे मुस्तफ़ा जे घराणे सां मोहबत रखण ईमान जी निशानी आहे मोमिन हुजण जी अलामत आहे ॻाल्हि सम्झ में आई जी हाणे ॾिसो न दौर कहिड़ो नाज़ुक दौर अची वियो आहे हिकिड़ो मुल्लो तकरीर थो करे तकरीर उनजी वीडियो ते रखी आहे यूट्यूब ते तकरीर रखी आहे तव्हां चवंदो तव्हांखे मां खोले ॿुधाईंदुसि
चए थो त हे जेके सैयद आहिनि न, इन्हनि सैयदनि खां यज़ीद जो किरपटी जेको गंदो नालो वठिबो आहे न काकूस, चए थो त इन्हनि सैयदनि खां यज़ीद जो काकूस बि भलो। चओ अस्तगफिरुल्लाह, माज़अल्लाह। सदाए मुसलमान थो ऐं नबी जे बचन जे लाइ हेड़ा लफ़्ज़ थो ॻाल्हाए ऐं यज़ीद जी वाकण चए यज़ीद जो ॾोह कहिड़ो आहे, यज़ीद त पंहिंजो इमाम हुयो, यज़ीद त अॻुवाण हुयो, यज़ीद जो ॾोह कहिड़ो आहे। अलाह कंदो तूं क़यामत जे ॾींहुं यज़ीद सां उथजे ऐं असां इमाम हुसैन सां जेको जंहिंसां प्यार रखंदो उहो उन सां गॾु उथंदो न। अलमरउ मा मन अहब, हुनजी यज़ीद सां मोहबत आहे, उहो यज़ीद सां हशर नशर थींदो हुनजो। ऐं असांजी मोहबत सोणे इमाम हुसैन सां, असांजी मोहबत इमाम ज़ैनुल आबिदीन, असांजी मोहबत नबी जे पाक घराणे जंहिंजी हुज़ूर जे अहल बैतनि सां मोहबत आहे, उहो हथ मथे खणे मां शाहिद थी इंशाअल्लाह क़यामत जे ॾियारे जे रब पुछो न मां तव्हांजी शाहिदी ऐं मां बि तव्हांजे अॻियां ॿई हथ थो खणां। तव्हां बि क़यामत में मुंहिंजी शाहिदी ॾिजो त मुस्तफ़ा जे घराणे सां मुंहिंजो प्यार आहे, मुंहिंजे असहाबनि मदीने वारे मीर जे सहाबनि सां बि करमुल्लाह जो प्यार आहे ऐं मां हुज़ूर जे असहाबनि जे दुश्मन खां बेज़ार आहियां, हुज़ूर जे अहल बैतनि जे दुश्मन खां करमुल्लाह बेज़ार आहे। चओ तव्हां सभई चओ त असां बि उन्हनि खां बेज़ार आहियूं। असांजी मोहबत मुस्तफ़ा जे घराणे सां, इमाम हुसैन सां, इमाम हुसैन जे बचन सां। पुट मां जॾहिं तारीख़ पढ़ंदो आहियां न, करबला जो वाक़ियो पढ़ंदो आहियां ऐं हर साल नए सिर पढ़णो पवंदो आहे, हर साल पढ़ंदो आहियां त मां सोचींदो आहियां त इहे कहिड़ा मुस्लमान आहे जेके कलमो बि पढ़ंदा ऐं नबी जे बचन सां ईअं कंदा। पर हे लाहौर वारो मुल्लो जो मूं ॿुधो आहे न त मूंखे यकीन थी वियो आहे त हेॾी ॾाढ़ी हेॾो पटको वरी मुरीद थो करे, मुरीद बि हुनजे पुठियां वाह 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 करण वारा हज़ारे माण्हू पुठियां लॻा पिया आहिनि। पोइ मां सोचींदो त हू जेके हुते करबला में आया हुआ उहे त अहिड़ा ई मुला हूंदा, अहिड़ा ई मुला हुया न उहे बि। अल्लाह पनाह में रखे। इन इल्म खां उहो जाहिल हुजे हा त भलो हो, बकरार हुजे हा लठ खणी बकरियूं चारे हा त इहो भलो हुयो, मुल्लो बणिजी मुस्तफ़ा जे बचन खे घटि वधि ॻाल्हाए। मिठा इहो ज़ालिम आलिम न आहे, इहो जहन्नम जो ॿारु बणिजंदो, इहो यज़ीद जो साथी थी हाँ मदीने वारो साईं तो फरमाए मन मात अला बुग़्द आले मुहम्मदिन जा यौमल क़ियामत मक्तूबुन बैन ऐनैहि आयसुन मिन रहमतिल्लाह। जेको इन हाल में मरी वियो जो मुस्तफ़ा जे बच्चन सां आले रसूल सां बुग़्द अथसि, इन हाल में मरी वियो, क़यामत जे ॾियारे में उथंदो, उन जे निरड़ ते लिखियो पियो हूंदो त अल्लाह जे रहमत खां महरूम माण्हू, पेशानी ते लिखियो पियो हूंदो, निरड़ ते लिखियो पियो हूंदो त अल्लाह जे रहमत खां जो महरूम माण्हू आहे। ऐं साईं फरमाए थो वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला युबग़िदुना अहलल बैत अहदुन इल्ला अदख़लहु अल्लाहु अन्नार। कसम आहे मूंखे उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जी जान आहे, मां कसम सां थो चवां त मुंहिंजे बचन मां कंहिं हिकिड़े सां बि बुग़्ज़ रखी अल्लाह उनखे जहन्नम जी बाह में जलाए। मैदान करबला में इमाम हुसैन हेॾो मैदान और लश्कर हो, इमाम हुसैन पंहिंजे साथियुनि सूधो हुयो, पुठियों खंदक खोटायूं, उन में बाहि बारायूं, काठ विझी उन में बाहि बारायूं, मथां को दुश्मन खेमनि ते पुठियों हमलो करे। सम्झो था ॻाल्हि खे? इमाम हुसैन पंहिंजे खेमनि जे पुठियों खंदक खोटायूं, उन में बाहि बारायूं,
हिकिड़ो यज़ीद जे लश्कर मां हिकिड़ो खबीस इमाम हुसैन जॻहियूं अची चवे थो त हुसैन तूं मरण खां पोइ त दोज़ख में वेंदे पर हींअर ई पंहिंजे लाइ बाहि ॿारी थिए इमाम हुसैन खे इहे लफ़्ज़ पियो चवे मुंहिंजे आका हुसैन फरमायो त मां त जन्नत जे जवाननि जो सरदार आहियां मुंहिंजे मोहम्मद जी शाहिदी आहे मां त जन्नत जो हक़दार आहियां अल्लाह कंदो तूं जहन्नम जी बाहि में सड़ंदे लफ़्ज़ निकिता मुंहिंजे आका हुसैन जा अल्लाह कंदो तूं दोज़ख जी बाहि में सड़ंदे ख़ुदा जो कसम आहे तारीख़ लिखे थी त उहो माण्हू पंहिंजे घोड़े ते चढ़ियल हुयो ऐं जीअं इमाम हुसैन जा लफ़्ज़ निकिता ही पुठी ॾेई घोड़े खे डोड़ाई ऐं घोड़ो वठी डोड़णु शुरू थियो अचे डोड़णु शुरू थियो लगाम छिकियई पर घोड़ो रुकियो न डोड़ाईंदो तड ॾींदो तव्हांजो घोड़े तां हेठि किरियो हुनजो पेर रिकेब में फासी वियो मैदान करबला में घोड़ो डोड़ाईंदो पियो हुते रसो हो न पियो खुले न को टुटे घोड़ो सॼे मैदान में जिस्म रतो रत थी वियुसि फटिजी वियुसि घोड़े फेराए 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 आणे उन बाहि जे खंदक में उछलायुसि जहिड़े जाग ते चली सघी आल बैतन जे दुश्मन खे रब ईअं साड़ींदो आहे नबी जे घराणे जे दुश्मननि खे ईअं बाहि साड़ींदी आहे रब उते जो उते करे ॾेखारियो मिठा जेके नबी जे घराणे जा दुश्मन आहिनि उन्हनि खे अलाह ताला हिते ई सज़ा ॾिनी आहे ॾींदो ऐं ख़ुदा जी रहमत ऐं जन्नत उन्हनि जे लाइ आहे जेके नबी जे घराणे सां प्यार रखण वारा मोहबत चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या साईं फरमाइंदा ला युबग़िदुना वला यहसुदुना अहदुन इल्ला ज़ीद अनिल हौज़ यौमल क़ियामत बिसियातिन मिन नार मुझे अहल बैतन सां जेको बुग़्ज़ रखंदो मुझे अहल बैतन सां जेको हसद रखंदो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त उहो हौज़ कौसर ते ईंदो पाणी पीअण जे लाइ मलाइकनि जे हथ में दोज़ख जी बाहि जा डंडा हूंदा जहन्नम जी बाहि जा ॿरंदड़ डंडा हूंदा उन्हनि खे उन दोज़ख जे डंडनि सां कुटियो वेंदो कौसर खां तड़ाए परे कयो वेंदो पर जेॾीमहिल अहल बैतन जा हुबदार अल्लाह जी रहमत में यकीन हिन जमायत के हिन सुन्नन के हिन आशिकाने अहले बैत के मुहिब्बाने आले रसूल के मदीने वारो मीर पंज पाक हथन सां कौसर जा प्याला भरे भरे प्यारी सुभान अल्लाह खपे न के कौसर खपे के साहबन जा दुश्मन थींदा था वजन के अहल बैतन दुश्मन थींदा था वञन ओ मिठा आऊं तव्हां खे हथ जोड़े अर्ज़ थो कयां ख़ुदारा सोचजो मतां को थाड़ेल या दौलत फुरे वठेव मतां को लुटेरो अक़ीदो फुरे वञेव मतां कॾहिं साहबनि जा दुश्मन बणिजी पओ मतां कॾहिं अहल बैतन जा दुश्मन बणिजी पओ करमुला जी हथ जोड़े नसीहत अथव वसीयत अथव यारो माण्हू फिरण में देर कोन्हे माण्हू खरण जी मुद कोन्हे चङा भला माण्हू ॾिसणा वाइसणा माण्हू वञनि था दोज़ख ॾे धिकबा वञनि था जहन्नम ॾे धिकींदा गाईंदा ओ बच्चा ओ मुंहिंजा पुट ओ मुंहिंजा प्यारा ख़ुदा जो वास्तो
अहल बेतन सां भी प्यार त सहाबा किराम सां भी प्यार सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या मिठा हुआ त उहे बि कलमे पढ़ण वारा हुया, उहे बि निमाज़ पढ़ण वारा हुया, उहे बि क़ुरान पढ़ण वारा हुया। 22,000 लश्कर वठी सोणे हुसैन जे मुक़ाबले में तलवारूं कढी बीठा हुया। यहूदी कोन हुया, नसारा कोन हुया, सिख कोन हुया, हिंदू काफर कोन हुया, कलमे पढ़ण वारा हुया। जेॾीमहिल इमाम हुसैन हुज्जत पूरी करण जे लाइ घोड़े ते चढ़ी आया, उन यज़ीदी लश्कर जे साम्हूं बीही फरमायो त तव्हां मां कंहिंजो मूं ॾोह कयो हुजे त ॿुधायो, कंहिंजो को पलांग मूंॾे रहियल हुजे त ॿुधायो, मूं कंहिंसां ज़्यादती कई हुजे त ॿुधायो। सभु गाॾा हेठि चुप कयूं बीठा हुया। साईं फरमायो तव्हां मूंखे नथा सुञाणो त ॿुधो मां हुसैन इब्न अली आहियां। जेॾीमहिल मां नंढड़ो हुउसि रुनुसि पे त हुज़ूर फरमाइनि पिया फातिमा मुंहिंजे हुसैन खे रोअण न ॾे, इन जो रोअण मुंहिंजी दिलि नथी सही सघे। ओ फातिमा मुंहिंजे बच्चे हुसैन खे रोअण न ॾे। मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो त मुंहिंजे लाइ मुंहिंजे नबी फरमायो हो त हसन हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। पर जेकॾहिं तव्हां मूं ते यकीन नथा कयो, हालांकि मूं ज़िंदगी में कॾहिं कूड़ न ॻाल्हायो आहे, मां छो कुझु चवां थो सो हक़ ऐं सच थो चवां, पर जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन नथो अचे, मुंहिंजे नाने साईं जा असहाबी पोढ़ा ज़िंदा अथव। अबू सईद खुदरी जेरो वेठो आहे, उन खां पुछो त हुसैन जो शान छा आहे। जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी खां पुछो त हुसैन जो शान छा आहे। अब्दुल्ला बिन अब्बास खां पुछो त मां हुसैन जो शान छा आहे। तकरीर पिया कनि, हिकिड़े पनीत तीर उछलायो जी हुसैन तुंहिंजो वाइज़ ॿुधण न आया आहियूं, तुंहिंजी नसीहत ॿुधण न आया आहियूं, बसि यज़ीद जी बेअत मञ न त मरण जे लाइ तयार थी वञ। मुंहिंजे आका हुसैन फरमायो अल्लाह जी पनाह जो मां कंहिं ज़ालिम जे अॻियां झुकी पवां। हुसैन इब्न अली जो सिर कॾहिं बातिल जे अॻियां न झुकियो आहे, न झुकण वारो आहे, सिर कटिजी सघे थो, यज़ीद जे अॻियां झुकी नथो सघे। मिठा वो वक्त आयो जेॾीमहिल इमाम हुसैन जा साथी यके बाद दीगरे शहादत जो प्यालो पीअंदा विया। अली अकबर भी शहीद थी वियो, अली असगर भी शहीद थी वियो, हज़रत कासिम भी शहीद थी वियो, अब्बास जा बाज़ू भी कटजी विया। हाणे मुंहिंजो आका हुसैन पाण मैदान करबला ॾे निकितो आहे, मदीने वारे मीर जी पग मथे सां ॿधई, अमीर हमज़े जी सिरह खयई, अलीअ वारी तलवार खयई, हसन जो पटको पंहिंजे चेड़ सां ॿधई, हिकिड़े हथ में तलवार आहे, ॿिए हथ में क़ुरान आहे। जेॾीमहिल ख़ैमे खां इमाम हुसैन ॿाहिरि निकिरनि था, खेमे मुझा रोण जो आवाज़ आयो, सैयदा ज़ैनब रोण लगी, पाण मोटिया आहिनि, फरमाइनि था ओ हैदर करार जी न्याणी, ओ फातिमा ज़हरा जी न्याणी, दिलेर बाबा
मुझी भेण सब रुक जाए मुझे बच्चन जी भारत हुजई ओ ज़ैनब जॾहिं मदीने मोटी वञी त मुंहिंजे नाना मोहम्मद करीम खे मुंहिंजा सलाम चई जेॾीमहिल पाण ख़ैमे मंझां आख़िरी नसीहत करे निकिता घोड़े ते चढ़िया जीअं दस्तूर हूंदो आहे सवार घोड़े ते चढ़ी हुनजो लगाम छिकींदो आहे त घोड़ो तट ॾेई निकिरंदो आहे भॼण जी कोशिश कंदो आहे इमाम हुसैन पंहिंजे घोड़े जो लगाम छिकियो पर घोड़ो चुरियो ई न वरी ॿियो भेरो घोड़े जी लगाम खे छिकी अड़ी हयई पर घोड़ो न चुरियो वरी टियों भेरो कयई पर घोड़ो न चुरियो अचानक लूणो वराए हेठि ॾिठई त सैयदा सुकेना साहिबा जेका घोड़े जे टंगुनि खे चपड़ियो बीठी पाण घोड़े तां लथा पंहिंजी प्यारी न्याणी खे भाकुर पाए सीने सां लाए ख़ैमे में छॾे वरी मैदान कारज़ार ॾे निकिता ओ मिठा जेॾीमहिल इमाम हुसैन खे मैदान करबला में शहीद कयो वञे थो ऐं संदन सिर सनान बिन अनस नखई नाले हिकिड़ो खबीस आहे जेको आका हुसैन जो सिर मुबारक खणी कूफे वियो आहे सिर मुबारक खे पंहिंजे कपिड़े में वेढ़ियईं लपेटे कूफे खणी वियो ॿ घर वारियूं हुजनि ही सिर मुबारक लपेटींदो हिकिड़ो वॾो बर्तन हुजे हुनजे हेठों रखियईं ज़ाल पुछुसि ओ घर वारा ही कहिड़ी शइ आंदी अथई जंहिंखे लिकायो पियो लिकाई ज़ाल खे चई त घर वारी ॾाढी क़ीमती शइ आंदी अथमि कूफे जो गवर्नर इब्न ज़ियाद सुभाणे मूंखे सोन चांदी सां ठाहे छॾींदो अहिड़ी क़ीमती शइ आंदी अथमि लिकाए रखां थो ॿिए खे ख़बर न पइजी वञे या खणी सुभाणे इब्न ज़ियाद खां वञी इनाम वठंदुसि ज़ाल चयो भला ॿुधाए त सही थी आहे शइ कहिड़ी आहे आंदो छा अथई चई त घर वारी मां हुसैन इब्न अली जो सिर खणी आयो माई दां करे रोई चवण लॻी ओ ज़ालिम ख़ुदा जी मार पवई माण्हू सोन आणनि चांदी आणनि पैसा आणनि तूं फातिमा ज़हरा जे बचड़ी जो सिर खणी आयो हैदर करार जे बचड़े जो सिर खणी आयो वाइदो थी कयां त वरी ज़िंदगी भर कॾहिं बि तोसां गॾिजी न रहंदुसि एॾो ज़ालिम त फातिमा ज़हरा जे बच्चे जो सिर खणी आयो जेॾीमहिल रात थी ही ज़ालिम सुतो उन माई छा कयो जो इमाम हुसैन जो सिर मुबारक कढी ज़ुल्फ़ धोतई ॾाढ़ी मुबारक रत में रंगीन हुई उनखे धोतई ॾाढ़ी रत रत्यास ॾंद त मोतियुनि गुतिया चोॾहीं माह चंड जी पिड़ में पेशान आस कुकरा करबला जा उते मादर थे मेड़ा
उखियास फटन मथारत फुड़ा अली जे उखियास मिड़ई माफ़ कयास खालिक बदले खून जे ओ माई जदीद जरी मन सिर मुबारक थोड़ी तश्त में थाल में विझी रखियो मैं पाण माई अदब जा गोलड़ा भञी एतराम सां अॻियूं इएं वेठी आहे जीअं को मुरीद पंहिंजे मुर्शिद जे अॻियां अदब सां वेंदो जदी रात जो वक्त थियो आवाज आयो माई इन कमरे मां बाहर निकरी वञ जो पाक रूह हुसैन जी ज़ियारत जे लाइ अची रहिया हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम हर हूर हुसैन खे हार विधा करबल बणे जी बाग़ेरम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह लख्ते जिगर नबी जो नूरे नजर अली जो लख्ते जिगर नबी जो नूरे नजर अली जो ऐं फातिमा जो चैना आका मुंहिंजो हुसैन चओ आका मुंहिंजो हुसैन आका मुंहिंजो हुसैन आका मुंहिंजो हुसैन आका मुंहिंजो हुसैन हक जो मिठल मुजाहिद कायम करीम कायद हू ज़ाहिदन जो ज़ैना आका मुंहिंजो हुसैन हू ज़ाहिदन जो ज़ैना आका मुंहिंजो हुसैन वाह हुसैन वाह हुसैन वाह हुसैन लख्ते जग जिगर नबी जो नूरे नजर अली जो लख्ते जिगर नबी जो नूरे नजर अली जो ऐं फातिमा जो चैना आका मुंहिंजो हुसैन आका हुसैन आका मुंहिंजो हुसैन आगोश पाक ज़हरा कद दश्ते करबला में आगोश पाक ज़हरा कद दश्ते करबला में ज़ालिम ॾिठो न खेना आका मुंहिंजो हुसैन 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 साईं फरमाइनि था मन अबग़दना अहलल बैत
البيت حشره الله يهوديا وإن شهد أن لا إله إلا الله حبیب فرمایا جے مجھے آل بیتن سا بغض رکھو مجھے گھرانے سا ویر رکھو مجھے آل بیتن سا دشمنی رکھی انہیں کہ اللہ قیامت ڈیاڑے یہودین سا گٹو تھاری دو بھلی کھنی سجی زندگی لا الہ الا اللہ پڑھ دو رہے کلمہ محمد رسول اللہ جو پڑھ دو رہے پر قیامت ڈیاڑے انہیں جو حشر و نشر یہودین سا تھی دو مسلمانن ماں نہ اتھاریو ویندو جن جی نبی جے گھرانے سا دشمنی بٹر سمجھ میں آئی سائیں فرمائن صاحب من ابغضنا اہل البیت حشرہ اللہ یہودیا اللہ ان جو حشر یہودین وارو کندو انہیں کے قیامت جڑیاڑے یہودین سا گڈو تھایو ویندو وَإِن شَهِدَ لَا إِلَهَ إِلَّا اللَّهُ بھلی کणी کلمو لا الہ الا اللہ پڑھندو رہے پر یہ یہودین سا اتھایو ویندو جن جی نبی جے پاک بچن سا دشمنی او والذین معه مدینے والے سا جے کے گڈ ہیں نا یہ اہل بیت ہوجن یا اصحاب ہوجن اسا امت اسا جن کلمو مصطفیٰ جو پڑھیو اسا کے اوہ بھرم رکھنو اوہ ننگ سنجھانو والذین معہو جے مصطفیٰ سا گھٹو ہیں وہ اج پکو پختو وائدو کیو تو دنیا ایک پاسے تھی ونجے تھیڻ دے پر اسا پنجے عقیدے کا نہ ہٹندا سا نبی جے اصحابن سا پیار نبی جے اہل بیتن سا پیار جی انہیں رستے تے قائم دائم مصطفیٰ جی فرما برداری والی واٹ وٹھو سنت شریعت والی واٹ وٹھو اطاعت اتباع والی واٹ وٹھو پنج وقت نماز پڑھو حلال کھاؤ بچن کے حلال کھرائیو سنت شریعت دین والے رستے تے ہلو گناہن کا بے فرمانین کا نافرمانی جے کمن کا پاڑ کے بچائیو مٹھا جے کی نماز نہ پڑھندائیو سے عہد کہو انشاءاللہ پنج وقت نماز پڑھ گئی مدے مدے از کھڑو پنج وقت نماز پڑھ گئی سونے نبی جی سنت شریعت عمل کبو مومن اوہ آجو تاکہ پیری حدیث بدائم جے کو قرآن سا محبت رکھی یہ اللہ جو قرآن قرآن ہن جی ہکڑی یہ رسی عرب جی ہن جو ہکڑو چھیڑو تمام وٹا بیو چھیڑو اللہ جی ذات وٹا جے قرآن کے چمبڑی پیو نا خدا جانے وہ اللہ جے قرب میں پہنچی ویو جنت میں پہنچی ویو قرآن پڑھو تو قرآن چوے چھاتے قرآن عربی میں اسا سندھی مانو قرآن سمجھی نہ تھا سکوں تمام جے لامو سندھی میں قرآن سندھی ترجمہ بدر جا سندھی پڑھل ہوں سمجھی ویندو تو قرآن فرمائے چھاتے یہ سندھی ترجمہ قرآن تازو چھپ جی آیو یہ وٹھو پڑھو بیو کتاب ہے شہداء کربلا مختصر کتاب پر سبنی کتابن جو نچوڑ ہے میں بس انہیں جے پڑھن ساندھا کے خبر پوندی تا کربلا جو باقیو چھو تھیو یزید چھاتے چاہیو امام حسین چھاتے چاہیو یہ کتاب تو شہداء کربلا بیو کتاب ہے ذکر حسین امام حسین جا فضائل مناقب شہادت مصائب یہ پورو واقعو کربلا جو ہن کتاب میں ہے ذکر حسین قرآن حدیث مجھا یہ کتاب ہے جو یہ کتاب ہے خیال یار یہ شاعری جو کتاب ہے تا پڑھندو تا جو ایمان تازو تھیندو یہ کتاب وٹھو پڑھو عمل کیو پنجے بچن کے پڑھی بدایو اللہ راضی تھے مدینے وارو سائیں راضی تھے رب کریم شاءاللہ سا سبنی کے عمل جی توفیق نصیب فرمائے انشاءاللہ تعالیٰ سمانے جمعے جی نماز میہڑ واری درگاہ تے
मरकजुल अंसार में जुमे जी नमाज ही आज पढ़ंदो तवा सभिनी खे दावत हुजे ऐं सुभाणे शाम जो दरगाह सादी मूसाणी रहमतुल्लाह अलैह ते 4 बजे उते प्रोग्राम आ रात जो वरी वगड़ में प्रोग्राम आ जंहिंखे तौफीक मिले उन जलसन में शरीक थियो अल्लाह राज़ी थे मदीने वारो साईं अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात राजी थी मौला मदीने वाले मीर जे सहाबन सा अहल बैत अतहार सा सच्ची मोहब्बत नसीब मासियतुन का बचा बुराइयों ने बेफरमानियों का बचा वो कम करा जिनमें तू राजी तुझे हबीब राजी हो जाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।